सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त पीपल्स हाउसिंग स्कीम दुनिया जी तारीख़ जो वॾो प्रोजेक्ट आहे। शर्जील इनाम मेमून जो चवणो त सिंध हुकूमत ॾुखे वक़्त में ॿोॾ मुतासिरनि खे अकेलो न छॾियो। संदसि चवणो त पीपल्स पार्टी ॿोॾ मुतासिरनि खे 21 लख घर ठाहे ॾेई रही आहे। शर्जील इनाम मेमून जो चवणो हो त हिकु शख़्स 50 लख घर ठाहे ॾियण जो ऐलान कयो पर उहो पूरो न थी सघियो। मां ॿुधायां पिया सीनियर सूबाई वज़ीर जो चवणो आहे त सदर आसिफ अली ज़रदारी अरिड़हीं तरमीम सां सूबनि खे ख़ुदि मुख्तियारी ॾिनी। संदसि चवणो त सदर आसिफ अली ज़रदारी सीपेक ॾिनो। संदसि दौर में को बि सियासी कैदी न हो। आगाह कयूं पिया ख़बर जे हवाले सां सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त पीपल्स हाउसिंग स्कीम दुनिया जी तारीख़ जो वॾो प्रोजेक्ट आहे। शर्जील इनाम मेमून जो चवणो आहे त सिंध हुकूमत ॾुखे वक़्त में ॿोॾ मुतासिरनि खे अकेलो न छॾियो। संदसि चवणो त पीपल्स पार्टी ॿोॾ मुतासिरनि खे 21 लख घर ठाहे ॾेई रही आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जो चवणो आहे त हिकु शख़्स 50 लख घर ठाहे ॾियण जो ऐलान कयो पर उहो पूरो न थी सघियो। शर्जील मेमून जो चवणो त सदर आसिफ अली ज़रदारी अरिड़हीं तरमीम सां सूबनि खे ख़ुदि मुख्तियारी ॾिनी। संदसि चवणो त सदर आसिफ अली ज़रदारी सीपेक ॾिनो। संदसि दौर में को बि सियासी कैदी न हो। ब्रेकिंग न्यूज़ ट्रांसफॉर्मा सां शेयर कयूं पिया। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त पीपल्स हाउसिंग स्कीम दुनिया जी तारीख़ जो वॾो प्रोजेक्ट आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जो चवणो आहे त सदर आसिफ अली ज़रदारी सीपेक ॾिनो। संदसि दौर में को बि सियासी कैदी न हो। शर्जील मेमून जो चवणो त सदर आसिफ अली ज़रदारी अरिड़हीं तरमीम सां सूबनि खे ख़ुदि मुख्तियारी ॾिनी। मां ॿुधायां पिया सीनियर सूबाई वज़ीर जो चवणो आहे त हिकु शख़्स 50 लख घर ठाहे ॾियण जो ऐलान कयो पर उहो पूरो न थी सघियो। आगाह कयूं पिया शर्जील इनाम मेमून जो चवणो आहे त सिंध हुकूमत ॾुखे वक़्त में ॿोॾ मुतासिरनि खे अकेलो न छॾियो। संदसि चवणो त पीपल्स पार्टी ॿोॾ मुतासिरनि खे 21 लख घर ठाहे ॾेई रही आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त पीपल्स हाउसिंग स्कीम दुनिया जी तारीख़ जो वॾो प्रोजेक्ट आहे। तफ़सील मालूम कंदासीं हवाले सां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर औरंगज़ेब भुट्टो खां। औरंगज़ेब भुट्टो, छा चवणु आहे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जो पीपल्स हाउसिंग स्कीम दुनिया जी जो जेको आहे वॾो प्रोजेक्ट उनखे करार ॾिनो आहे, वधीक छा चवणु आहे? बिल्कुल सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जेको आहे अॼु टंडोजाम में रावल हाउस ते जेको आहे उहो सनदूं विराइण वारी तक़रीब में जेको आहे शिरकत कई आहे। हुन में ख़िताब कयो आहे जंहिंमें जेको आहे सैलाब में मुतासिर जेके हुया औरतूं घरां जेका जिन घर ॾेई विया उन्हनि में जेको आहे हिते तक़रीबन तहलके बहिराड़ी जे 300 औरतुनि खे जेको आहे उन्हनि खे मालिकाना हक़ ॾेई सनदूं जेके उहे विरायूं आहिनि। ऐं इन खां अलावा हिते जेको आसिफ अली ज़रदारी जो जेको सालगिरह जो केक पिणु जेको काटियो वियो आहे। इन दौरान शर्जील इनाम मेमून ख़िताब कंदे चयो आहे त ॿोॾ दौरान जेका सभ खां वॾी तबाही उहा सिंध में आई हुई, जंहिंमें सिंध हुकूमत जेका उहा तारीख़ी कमु कयो आहे जंहिंजो न सिर्फ़ु जेको पाकिस्तान सरकार पर आलमी इदारा जेके आहिनि उहे साराहे रहिया आहिनि। लखे घर जेके आहिनि उहे हिते उन्हनि खे ठाहिया विया आहिनि। उन्हनि सां गॾोगॾु औरतुनि ते ख़ासि तौर ते हुन ॻाल्हायो आहे त औरतुनि खे जेको पावर करण जे लाइ उन्हनि खे जेको आहे हथी ॾियारण जे लाइ औरतुनि खे ई हिननि जा जेको मालिकाना हक़ ॾिना पिया वञनि। अॼु बि जेको आहे हिते सनदूं जेके आहिनि उहे 300 औरतुनि ते जेको आहे उहे सनदूं जेके आहिनि उहे विरहायूं वयूं आहिनि। जॾहिं त इन खां शर्जील इनाम मेमून जो चवणु हुयो त हीअ जेके आहिनि न सिर्फ़ु तहलके बहिराड़ी में पर सॼे सिंध में जेको आहे जेतिरा बि जेको लखे घर जेके ठाहे ॾिना पिया वञनि उन्हनि खे जेको आहे माना उन्हनि जा मालिकाना हक़ जेके आहिनि उहे उन्हनि जी औरतुनि खे घरनि जेके ॾिना वेंदा। 60,000 खां मथे घरनि जा जेके आहिनि सनदूं विराए चुका आहियूं ऐं ॿियनि इलाइक़नि में विराइजनि पियूं। उन खां अलावा शर्जील इनाम मेमून जो चवणु हुयो त सिंध में रोड्स जो इंफ्रास्ट्रक्चर बहितर कयो पियो वञे ऐं ट्रांसपोर्ट जे निज़ाम में जेको जिदत आंदी पई वञे ऐं अवाम खे सहूलियतूं ॾियण लाइ ट्रांसपोर्ट सरकार जी तरफ़ां जेको ट्रांसपोर्ट जा मुख़्तलिफ़ मनसूबा जेके आहिनि उहे मुतारिफ़ कराया विया आहिनि त जीअं अवाम खे जेको सहूलियतूं मुहैया करे सघजनि। ऐं हिन वक़्त बि हिते जेको उहा तक़रीब जो सिलसिलो जारी आहे ऐं हिते जेके केतिरा ई माण्हू जेके आहिनि उहे हिते समय माण्हू मौजूदु आहिनि जंहिंमें हिते जेको टंडोजाम टाउन जो जेको चेयरमैन बदर मेमण ऐं वाइस चेयरमैन शफ़क़त शाह समेत ॿिया केतिरा ई चूंडियल नुमाइंदा जेके हिते मौजूदु आहिनि। जी
वॾी महिरबानी औरंगज़ेब भुट्टो।